नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिनिल फ़ातिहि लिमा उग़लिक़ वल ख़ातिमि लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्द व सलात के बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार उलमाए किराम मशाइख़ इज़ाम हज़रात प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु तव्हांजे हिन इलाइक़े में हिन ॻोठ में ही जेको प्रोग्राम मुनाक़िद पज़ीर आ उन में तव्हां असां समूरा गॾु आहियूं। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उम्मतियो मुस्तफ़ा करीम जा परवानो तव्हां असां अॼु हिते गॾु थिया आहियूं। तव्हांजो असांजो गॾु थियण न को दुनिया लाइ न को दौलत लाइ न को कंहिं दुनियावी कमकार जे लाइ तव्हां असां हिते गॾु थिया आहियूं। तव्हां असां अॼु हिते गॾु थिया आहियूं त महबूब मदीने वारे जो शान उन जे असहाबन ऐं उन जे अहल बैतन जो मक़ाम ॿुधण लाइ आया आहियूं। ऐं अॼुकल्ह जेको मौक़ो ऐं मुनासिबत हली रही आहे उन मौक़े ऐं मुनासिबत जे हवाले सां मां तव्हांजी ख़िदमत में आयत सगोरी तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे।
दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मा फ़कीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी करे उन हक़ सच जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन ज़ोर सां चओ। हक़ीक़त में तकरीर करणु ऐं वाइज़ नसीहत करणु हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे, जंहिं ज़िम्मेदारीअ जे लाइ इंसान हिते अचे थो। वक़्तु कढी करे तव्हां वटि असां हाज़िर थिया आहियूं। तव्हां ही इंतज़ाम कयो आहे जेको तव्हांजो हाल आहे, पर इंसान कुछ आदाब जो ख्याल करे, कुछ कानून, कुछ अखलाकियात सिखण ज़रूरी आहे। उन खां सवा दीनी प्रोग्राम में अचण बेवकूफ़ी आहे। गर्मी माखे बि थिए थी, तव्हांखे बि थींदी हूंदी। हाणे मां न जे तव्हांजे साम्हूं कमीज़ लाहे करे वेही तकीर कयां, शरीयत कोन झलियो आहे, पर आहे ईअं वाह पोइ जे तकीर करणु कमीज़ खां बिना ऐब आहे त पोइ ॿुधण बि ऐब आहे। इहो अखलाक न आहे। पर तव्हां मज़दूर माण्हू हो, तव्हां चवंदासीं असां सॼो ॾींहुं रोबो कयो, असां फलाणो कमु कयो, असां सां मिड़ई हिसाब न कर। कुझु हिसाब कोन कंदो माम, पर कुझु कंदो माम, छो त मां वरी उसूलनि जो पाबंद माण्हू आहियां। इन हवाले सां इंतिज़ामिया पंहिंजा कन खड़ा करे मुंहिंजे आॾो केरु बि गुज़रे न। मेज़बान मदद कादरी काथे आहे? भॼी वियो। हिते भी आ रहियो, ओ हिते भी बियो त हिन बेरे तोखो मां वज़ीफ़ो करायां त तोखे ख़बर पए। हेॾो भी तूं ओ हितो भी तकीर कंदुसि, ईअं वञा कोन थो, तकीर तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर कंहिं उसूल सां। ऐं पाणी पीआरण वारे खे जो जेके ॾोघो लॻो आहे न त घर वञी पीए। एॾो तव्हांखे से ॾोघो मारे थो। अब हाणे ॿई होशियार हो तव्हां, उहो अॻे उन टपंदो पाणी वारे खे, उन साई टोपी वारे खे विहारे छॾे, कन पकड़े न खे विहारे। सुभान अल्लाह ज़ोर सां। तव्हां परेशान न थियो। 50 साल 60 साल मुंहिंजे वालिद हज़रत मुफ्ती साहब तव्हांखे तकीरूं ॿुधायूं, घणो ई चई, पर तव्हां ओड़ा जा ओड़ा। समझो ॻाल्हियुनि खे, को आदाब, को अखलाक, के तरीक़ेकार उन्हनि खे समझो, उन्हनि खे सिखो। त जीअं तव्हांखे असां दीन ॿुधाइण अचूं था, त दीन सिखण जो नालो आहे, दीन समझण जो नालो आहे, आदाब जो नालो आहे, अखलाकियात जो नालो आहे। उन्हनि शयुनि जो लिहाज़ कयो। 50 साल अञा बि जलसे में चढो पाए अची करे तुंहिंजे जलसो थो ॿुधे त पोइ घर वञी वेहो न बा। जे चढ़ी पाए अची करे तोखे जलसो ॿुधणो, भले मज़ा कर ॾुखिया लॻनव, पर मां चवंदो चढ़ो पाए करे जलसे में अचबो आहे। अल्लाह हिदायत ॾींदो। ज़ोर सां चओ। भले तव्हां थरे चंद वारा मूंखे वरी न घुराइजो, पर ॻाल्हि त यार हक़ जी चवांव न तव्हां। मां न चवंदुसि केरु चवंदो अबा जागो पिया तकीर ॿुधंदव। तकीर फ़कीर करण आयो आहे, वञा कोन थो, पर तव्हांखे सेखारियां थो। अल्लाह सही तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मां मौज़ू जे मुनासिबत सां जेका आयत तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो अर्ज़ कयां, उन जो तफ़सीर अर्ज़ कयां, ऐं तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला जो कुझु मां अर्ज़ कयां उहो ॿुधी करे उन जे मथां अमल जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। लाउड वारो बि होशियार थी करे वेहे, पंहिंजो लाउड सही हलाए। सभई हाणे गॾिजी करे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियो। त मां पढ़ियल आयत जो तर्जुमो अर्ज़ कयां ऐं उन जो तफ़सीर अर्ज़ कयां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि या ईअं न अञा सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अल्लज़ीना आमनू उहे बाना जिन बानन ईमान आंदो व हाजरू ऐं जिन बानन हिजरत कया व जाहदू ऐं जिन बानन जिहाद कयो फी सबीलिल्लाह अल्लाह जी वाट में बिअमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल ॾिनो पंहिंजूं जानियूं ॾिनो। अल्लाह फरमायो ये कम जिन माण्हुन कया माना जिन माण्हुन ईमान आंदो ईमान आणण सां गॾो गॾु उन्हनि हिजरत बि कया पर हिजरत उन्हनि बानन दुनिया कारणी कोन कया। रब फरमाए थो त उन्हनि हिजरत कया त मां अल्लाह जे वाट में हिजरत कई आहे फी सबीलिल्लाह अल्लाह जी वाट में बिअमवालिहिम पंहिंजो माल ख़र्च कयो व अनफुसिहिम पंहिंजूं जानियूं ख़र्च कयो। ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल उन्हनि जे लाइ तूं छा थो इरशाद फरमाई रब ज़ुल जलाल फरमायो मां अल्लाह उन्हनि माण्हुनि जो तव्हांखे इनाम थो ॿुधाया त जेके कम इन्हनि माण्हुनि कया आहिनि मां अल्लाह उन्हनि खे अहिड़ो इनाम ॾिनो आहे जो क़यामत जेसीं ताईं ऐसी तई उन्हनि जो शान कुरान पाक बि पढ़बो रहिबो मुंहिंजे महबूब जे सहाबिन जो बि शान क़यामत ताईं पियो ॻाइबो ऐं बयान थींदो। उहे बाना जिन बानन ईमान आंदो उहे बाना जिन बानन हिजरत कया उहे बाना जिन बानन जिहाद कयो फी सबीलिल्लाह अल्लाह जी वाट में उन्हनि इहो सभु कुझु कयो ओ मुंहिंजा अल्लाह उन्हनि जो रुतबो कहिड़ो रब ज़ुल जलाल फरमायो उन्हनि जो रुतबो मां अल्लाह पाण थो बयान फरमाया अअज़मु दरजतन इंदल्लाह। ॿुधण वारा ॿुधी छॾियो कन खोले करे ॿुधो कंहिं मौलवी जो बयान नाहे कंहिं आम माण्हू वॾेरे जो ऐलान नाहे हे मुंहिंजे अहकमुल हाकिमीन रब ज़ुल जलाल जो फरमान दुनिया उथली सघे थी पुथली सघे थी सिज अॻिते पोइते थी सघे थो चंड ॾींहं जो बि तोखे ॾिसण में अची सघे थो दुनिया जो निज़ाम तोड़े जो मटिजी सघे थो पर यादि रखजां रब जो कानून न को बदिलियो आहे न को बदिलबो अल्लाह फरमान सदाई उहो ई रहणो आहे। रब फरमायो उहे बाना जिन बानन ईमान आंदो जिन बानन हिजरत कया जिन बानन जिहाद कयो अल्लाह जी वाट में ओ मुंहिंजा रब उन्हनि खे कहिड़ो रुतबो तो ॾिनो रब ज़ुल जलाल फरमायो अअज़मु दरजतन इंदल्लाह मां अल्लाह ऐलान थो पाण फरमाया त इहे जेके महबूब जा सहाबी अथई मां रब वटि उन्हनि जो तमामु वॾो रुतबो आहे। एकड़ो रुतबो हुंदो आम रुतबो तू चवंदो फिलाणो रुतबे वारो माण्हू फिलाणो इज्जत वारो माण्हू पर हिन जगह ते अल्लाह ईअं कोन फरमायो अल्लाह ताला फरमायो अअज़मु माना तमाम वॾो थोड़ो न रब ज़ुल जलाल कोन फरमायो अअज़मु यो अखर अज़ीम मां वरतल अज़ीम आज़म इन्हनि ॿिन्ही जो मादो साॻो इन जी माना वा रब फरमाए थो इन्हनि जो जेको रुतबो इन्हनि जो रुतबो मां अल्लाह वटि तमामु वॾो पर रुगो मां अल्लाह इन्हनि जे रुतबे जी ॻाल्हि कोन थो कया ओ मुंहिंजा अल्लाह अन्या इन्हनि खे को ॿियो बि टाइटल तो ॾिनो रब ज़ुल जलाल फरमायो अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। Recording by
जावेद भी मोराई शानवाद भी कादरी रुतबो वड्डो नाहे बल्कि अल्लाह फरमायो ये बाना आहिन जेके बाना मां रब जुल जलाल वट कामयाब ऐं कामरान आहिन जो सुभान अल्लाह या आयत सगोरिया जेका आयत सगोरी मां तुझे सामो पढ़ी उन जो तर्जुमो एतरो आ रब फरमायो उहे बाना जिन बानन ईमान आंदो हाजरू परो कम ईमान बियो कम हाजरू उनन हिजरत कई ट्रियो कम जाहदू उनन जिहाद कयो ऐं जिहाद जा बि क़िस्म उनन माल ॾिनो व अनफुसहिम पंहिंजी जान बि ख़र्च कई हाणे अल्लाह साईं उन्हनि जो रुतबो बयान फरमायो त उन्हनि जो रुतबो कहिड़ो आहे उहो मां तोखे अर्ज़ कयो त रब फरमायो इन्हनि जो रुतबो रुगो वॾो न बल्कि मां रब थो चवां इन्हनि जो रुतबो तमामु वॾो दुनिया में को माण्हू चवंदो आहे त मां कामयाब आहियां पर स्कूल में तू कामयाब थींदो हा कॾहिं मास्तर खे अटे जी लप ॾेई करे पास थी सघंदो हा कॾहिं मास्तर खे मखण जी प्याली ॾेई करे पास थी सघंदो हा कॾहिं मास्तर खे पुराणे दौर में चवंदा हा कुकुड़ ॾेई करे पास थियो हा इहो ज़माने में ईअं थींदो आहे इम्तिहान नौकरियुनि लाइ ॾिबा उहे इम्तिहान नौकरियुनि वारा पैसनि ते बि ज़माने में माण्हू पास कंदा दुनिया जो कमकार वारा माण्हू मुख़्तलिफ़ अंदाज़ सां पास थींदा पर अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में न को रुश्वत हलंदी आहे न को सिफारिश अल्लाह ताला कंहिंजी अजाई क़बूल फरमाईंदो आहे बल्कि अल्लाह तबारक व तआला सिंधीअ में चइबो आहे दिलनि ते दर्जा अल्लाह जे कॾहिं महबूब जे सहाबनि खे पास थियण जो सर्टिफिकेट अता फरमायो आहे त ईअं कोन अता कयो आहे रब उन्हनि जी दिलनि ते नज़र कई हक़ीक़त में पास थिया तॾहिं रब फरमायो मुझे महबूब जा सहाबी जहान में कामयाब ऐं कामरान आहिनि वडेरे जी औताक नाहे हे सरदार जी औताक नाहे हे पुलिस जो दफ्तर नाहे हे फौज जो दफ्तर नाहे हे एमएनए जी जगह नाहे हे एमपीए जी जगह नाहे हे कई आम मौलवी मुल्ले जी जगह नाहे कई पीर साहब जो कम नाहे बल्कि अहकमुल हाकिमीन रब जुल जलाल जो फरमान हुआ अल्लाह तबारक व तआला पान फरमाए तो ओ बुधंदड़ बुधी छजो ओ कुरान जी तिलावत करण वारो तमाम पंहिंजे ज़हन में वेहो रुगो कुरान खे मिण मिण करे पढ़णो न आहे बल्कि कुरान पाक खे समझणो आहे पंहिंजे दिल में विहारणो आहे पंहिंजे दिमाग में विहारणो आहे पंहिंजे अकुल में विहारणो आहे कुरान पाक जे अखर खे न मञी काफ़िर थी वेंदे ईमान तुंहिंजो चट थी वेंदो पर अल्लाह फरमाए थो इन मिठड़े कुरान में मां अल्लाह ऐलान थो कया त दुनिया में कामयाब जे करे आहे त मोहम्मद अरबी जा सहाबी सजे जहान में कामयाब ऐं कामरान आहिनि अदा मौलवी गाल करे मुफ्ती गाल करे मता तोखे शक थी सके थो अबा मौलवी साहब वा गाल वधाए भी सके थो घटाए भी सके थो पर जमाने जो माण्हू वा ऑफिसर वा एसपी साहब वा गाल कंदो वा वधाए भी सके थो घटाए भी सके थो आईजी साहब गाल करे थो वधाए भी सके थो घटाए भी सके थो मौलवी या हाफिज कुरान वा बतो वा गाल घटाए वधाए यो इंसान वा इंसान बेचारे खां थी वेंदो आ कुर्बान वञा उन मिठड़े रब जुल जलाल जी ज़ात मुबारक ता जेको मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला अल्लाह उहो वॾे शान वारो रब जुल जलाल वा जेको अल्लाह तबारक व तआला पाताल में रहंदड़ किविल खे बि रिज़्क़ रोज़ी अता फरमाईंदो आ जेकॾहिं हाथीअ खे मण ॾींदो आ त बि रब ॾींदो आ जेकॾहिं किविल खे कण ॾींदो आ त बि मुंहिंजो रब ॾींदो आ ज़माने जे हर माण्हूअ जी ॻाल्हि में इख्तिलाफ करे सके थो पर याद रखजा न को कुरान पाक में शकवा न को मुझे मिठड़े अल्लाह जी जात में शकवा जो कुछ रब फरमायो आ सच ही सच अदा यो रुगो मंजो अकीदो आया तू भी बने थो मुझे मिठड़े रब जो फरमानो सचो आ लखे जानवर था जंगल में
गुजार लकी समर तन सा नकी बाहे बारिल असुर जो उथी पह जो साईं संभारिल असुर जो उथी पह जो साईं संभारिल लखे कहीं खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 आजो सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह। हाफिज़ मदद जो डो कोने थकजी पियो छो त तोखे त हे अबा ठहियल ठुकियल स्टेज मिली न तू त आए हेठ काली न विछाया पिया हन लाइटूं लगियूं पयूं हन पर वेचारे महीनो अगे तारीख़ वरती आ त इहो वेचारो समझो महीनो सुतो कोने भगो ई आया न अबा शाबस दियो से शाबस जो मिड़ई तहां के वटर कराए थो तो हिसाब इन सा कोने सुभान अल्लाह जोर सा अन्या जोर सा सुभान अल्लाह। ओ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह 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 आचो सो अल्लाह अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। माता का पुछा थो जेके वेठल हो उन्हनि को त पुछा थो जेके मुझे सामो बीठा हन मां इन्हनि को भी पुछा थो अबा ॾियो ख़बर बेपीरा हो या पीर वारा हो जिन हथ न कयो आ मां उन्हनि खे बेपीरो समझंदुसि हथ मथे करे मुर्शिद वारा हो भला ॿियो न त घटि में घटि पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी खे त पक सां मञीदा हाणे वरी ॿियो सुवाल मां तव्हां खां कया थो ॾियो ख़बर तव्हां खे तव्हां जे मुर्शिद अल्लाह अल्लाह करणो सेखारियो आ या को न सेखारियो आ ये सेखारियो आ त पोइ मां सां गॾिजी चओ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 मिट्टिया मां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहे उमाड़िया सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। मता सुभाणे तोखे थरे चंजो को वहाबी चवे तो सुन्नी तौहीद बयान कोन कंदा हन उनखे चइजां अड़े तो तौहीद सिखी आ तौहीद सिखी आ त या रसूल अल्लाह चवण वारे सिखी
हवा मिठड़े अल्लाह जो फरमान नथो बदली सके। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो ओ ज़माने में मुझे महबूब जे सहाबन ते ॻाल्हाइण वारा, मुझे महबूब जे सहाबन के घट वध चवण वारा, उन्हनि जे बारे में अजीबो गरीब सुवाल करण वारा, माण्हुनि जे दिल ऐं दिमाग के खराब करण वारा, तू ॻाल्हाए ॻाल्हाए करे तो वारो काकड़ो की पवंदो कुछ को न वरदी। मां अल्लाह कुरान में महबूब जे सहाबन के बयान करे छडियो आ, शान के बयान करे छडियो आ। क़यामत ताईं कुरान जा हाफिज पैदा थींदा रहंदा, अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं कुरान जी तिलावत हलंदी रहंदी, कुरान जी तिलावत हलंदी त उन सां गॾो गॾु महबूब जे सहाबन जो शान बि हलंदो रहंदो। अबा इया आहे याद कुरान क़यामत ताईं हलड़ो आ, कुरान जा कारी क़यामत ताईं हलड़ा है, कुरान जा हाफिज क़यामत ताईं हलड़ा है। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो शान वडो बुलंद फरमायो आ, रब जुल जलाल उन्हनि खे वडो मकाम अता फरमायो आ। याद रखजा ज़माने में हर शइ बदलजी सके थी पर कुरान नथो बदलजी सके। जेकॾहिं कुरान नथो बदलजी सके त मुस्तफा जे सहाबन जो शान बि नथो बदलजी सके। रब उन्हनि जो शान मथा हो फरमायो। नारो हणबो पर तरतीब सां, विच में ट्रिप न ॾिबो। नारो शुरू कीअं थींदो आ पो चओ न, हणो न। ओ कम उठंदो आ तरीके सां। हुन नारे ते एतिरा सुरैया हो त नारो माखे अॼो के जलसे में खपे थो। नारे त हकीकत खपे थो पर हलबो तरतीब सां। जागो बिया कोथा जागो सलात भी बदे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थक जो ना मारे यारो सलाम सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह चवंदो। अब जे दिल ठरई चवण जी जरूरत काने, पाणे सुभान अल्लाह चवंदा। हाणे इहो तय आ शरीयत जो एकड़ो कानून आ। कन खोले बुध जा केड़ो कानून आ? ओ कानून है आ शरीयत जो मसइलो जहे बे मानू खां पुछबो उन जे बारे में पहरे जांच कबी जांच। शरीयत जो कानून छा कबी जांच? सच्चो आ कि न कूड़ो आ? अकीदो उन जो केड़ो आ? पढ़ियो कहे वटवा उस्ताद केर अथस? किरदार केड़ो अथस? हलत चलत केड़ी अथस? संगत साथ कैसा अथस? उथी वेठी कैसा अथस? ये जांच जा कानून हन जेके जांच जा कानून इस्लाम मुकर्रर कया है। हर हिक जे मथा मौलवी आ उन जे मथा ब कानून लागू आ, मुफ्ती आ उन जे मथा ब कानून लागू आ, पीर साहब आ उन जे मथा ब कानून लागू आ, सैयद सबोरो आ उन जे मथा ब कानून लागू आ, कई बी जात वारो आ उन जे मथा ब कानून लागू आ। पर इन शय जी हर शय जी जांच करणी आ त पढ़ियो किथे, उथियो किथे, वेठो किथे, उस्ताद केर, अकीदो केड़ो। इन जे करे तोखे सुन्नत जमायत वारा चवंदा हन त ठोड़ुनि जे पुठियां निमाज़ न पढ़ंदो कर छो त उन्हनि जो अकीदो बुरो आ, सुन्नीअ जो अकीदो सच्चो।
तामा के मानू चंदा नबा मौलवी साहब तवा जेका गाल कयो था उहा गाल यार असा के नथी वणे तवा मिड़ी गाल कंदा हो सख्त तवा गाल कंदा हो पूरी हे वरी उनके अखर चंदा साईं या फिरके वारियत जी गाल आ बाबा गाल या फिरके वारियत उन शे के चेबो आ जेका शरीयत जे कानून खां बाहर निकरी करे मानू पांजे नफ्स जी पैरवी करे औ नफ्स जी पैरवी करे तमा के जोरी उनते हलाइण जी कोशिश करे चेबो अब आयो फिरके वारियत करे थो पर अदा मां तो खां पुछां तो शरीयत जो मसइलो बुधाइण फिरके वारियत ना है मिठे मोहम्मद करीम जी शरीयत तो असा मसइलो बुधाईंदा त बाबा जेको अहले सुन्नत व जमात जे अकीदे खां मानू बाहर आ सुन्नी ना है उन जे कड नमाज न पढ़ यो असा जे मसइलो आ शरीयत इन में जेड़ो आए कोन तोखे नथो वणे तो जे चवण ते शरीयत कोन मटबी न बा शरीयत जो मसइलो हाने हेडा ने हार इन कानून जे तहत असा चवंदा हूं त हर एक जी जांच लहंदी लथी वींदी पो उन जांच ते जदे असा इनन बिन फिरकन के असा के नालो वठण जी जरूरत ना है पर इनन बिन मानुन के असा जाचो तोरियो ताराजी में जेडी मल रखियो से तो हो ताराजी में खुटी पिया असा जो बाबा जेका तोर में सही ना आई उनके परे करे लिहाजा शरीयत जो कानून आ त हिनन जी असा छंड छाण आगो पीछो उथी वेठी उस्ताद मुर्शिद पढ़ाई इल्म साथी सूहा सब हलत चलत जेडी मल ॾिठी से त हमरा कानून ते पूरो कोन आयो हे पुलिस वारा जेडी मल भर्ती थींदा न पो हिनन के भजाईंदा बाबा किलोमीटर 2 किलोमीटर भजो पो उनन में बेचारा 200 मानू ईंदा 500 मानू ईंदा पो उनन में शुरुआत में त 500 मानू हूंदा पर वरी अगते हलत आखिरी जाए ते पहुंचंदा मिड़ई के 100 पहुंचंदा पो बेचारा के रस्ते में थक जी पवंदा के भजी न सगदा बहरहाल हाने ये 100 त पास थिया वरी से हमरा जी आवा छाती मापियो वरी से मुर्सन जी छाती मापींदा अबा जेल मापियो अबा कद मापियो वरी जे अगारो 100 या हाने वनी वनी उन में कुल दाना बचंदा 33 ब्या बेचारा रह जी पासे ओ इन जो मतलब छा इन जो मतलब इहो आ त उहे उन कानून उन ताराज़ी ते पूरा कोन लथा ये पूरा कोन लथा तो उनन वेचारन के पासे करे छड़ियो जी असा जे कम जा इहे ना है हेडे निहार मा तो के बहराड़ी जो मिसाल देनो आछो त तू बहराड़ी जो मानू है तू तदे या गाल समझ दे शरीयत जी ताराज़िया जेडी मल रूए जमीन जे फिरकन के असा इस्लाम जे कानून ते तोरियो त अहले सुन्नत का सवा को ब पूरो न ते कोन आयो सुन्नी सिर्फ उन ते पूरो ये दुकान थो रही एको दुकान थो रही मैं जे हट को सामान मैं जो वठो मां पोखिया भाजी त माखो खरीद कर न ये सौदो ना है ये मदीने वाले मीर जी शरीयत हवा उन शरीयत ते तोखे माखे हलणो आ हाने जेका इहा गाल तवा के समझाणी आ बाबा शरीयत जो कानून वा त हमरा के तोरणो आ छा करणो आ गालायो तोरणो आ उन के जाचणो आ हाने इहो एड़ो कानून आ जेको हर एक जागो पे मौलवी आ तभी उन जे मथा कानून इन जे करे ता जड़ी नमाज पढ़ाइण ला पेशमा ता वट बीहंदो आ त बाप दाढ़ी कूड़े के बिहारी आ हो या हाफिज बरकत जेड़े दाढ़ी वारे के बिहारी कलाइंदा दाढ़ी वारे के दाढ़ी कूड़े होयो न जो दाढ़ी कूड़े के ता जांच कई त बेचारो कानून ते पूरो कोन लथो ता जो दा पासे थी असा के कानून वारो इन जो मतलब आ इहा जांच तो कई हाफिज जी कारी जी मुफ्ती जी आलिम जी मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जा साहबजादा पुटड़ा 4 ता के खबर न हुंदी पर तमा मुफ्ती नूर नबी सिकंदरी मुखा वडो भाव उनखे तकीर ते अगे साल घुरायो पोए साल वरी इन साल माखे घुरायो पर अन्या असा जा भाइर आहिन उनन के ता तकीर ते कदे कोन घुरायो ऐ नहीं ता उनन के सलाह हणतव छो हिकड़ो आ डॉक्टर
माखो जेको नंढो उहो आहे डॉक्टर साहब यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहे ऐं जेको सभिनी खां वॾो आहे उहो बनी बारे ज़माने जो कमु कंदो आहे दुआ कयो अल्लाह हुनखे सिहत अता फरमाए आमीन त चओ यार वो उन ज़माने जो कम कंदा मुफ्ती अब्दुल रहीम जा साहबज़ादा त उहे बजणा आहिनि पर तो छाजे करे हिन मिंबर ते दावत ॾेई टाइम वठी करे या त फ़कीर हक़ नबी खे घुराई या मुफ्ती नूर नबी खे घुराई मुफ्ती अब्दुल रहीम जो पुट हुजण जे कॾे खोड़ हुजे हा जे कॾे काफ़ी हुजे हा मां पंहिंजो मिसाल तोखे ॾियां न त तोखे समझ में अचे ॻाल्हि त तूं असां चइनी भाइरनि खे घुराए हा पर न तो वारी जेका ताराज़ी तुंहिंजे ज़हन में दिमाग़ में ठहियल हुआ उन ते पूरा आया त बजण आया बाक़ी बजण कोन आया इन जे करे तो चयो साईं जेके उन ते पूरा आया उहे माखे क़बूल आहिनि इहो शरीयत जो कानून आहे इहो इस्लाम जो कानून आहे उन इस्लाम जे कानून खे ज़हन में रखी करे तो हलायो एतिरे क़दुर जो इहो कानून हलंदे हलंदे इमाम बुखारी आहे उन ते बि लॻो इमाम मुस्लिम वॾो इमाम किताब लिखियल आलिम सगोरा उहे किताब पढ़ी करे आलिम थींदा उन ते बि कानून लॻो जांच कजा हेरे निहार इब्ने माजा वॾो आलिम आहे उन जे मथां बि इहो कानून लॻो आलिमन जांच कई पास थी आहे पर जांच थी अबू दाऊद वॾो आलिम उन जी बि जांच थी इमाम तिरमिज़ी उन जी बि जांच थी अड़े तोखे ॿुधायां शरीयत जो कानून एॾो मथे आ तोड़े पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी आ पर कानून उन जे मथां बि लागू आ पर पीरान पीर यकीन सां उन में पास आ तॾहिं त असां पंहिंजो इमाम मञियो आहे न अब ईअं आहे न तॾहिं त पीरान पीर खे पंहिंजो इमाम मञियोसीं हाणे मूंखे मसली आई ॻाल्हि हाणे हिते मां घुमाए करे ॻाल्हि खे वापसि आणियां त शरीयत जो कानून आहे हर हिक जी जांच करणी आहे चओ हर हिक जी जांच वॾी ॾाढ़ी वारो ॾिसी करे उन जे कढण जेको तव्हां वटि माहौल आहे साईं हे बि मौलवी आहे हे बि मौलवी आहे हे भी कुरान जी गाल तो करे हो भी कुरान जी गाल तो करे हे भी शरीयत जी गाल तो करे हे भी शरीयत जी तो गाल करे मां चवां तो ॾाढे ते नवी दो कर ॾाढे ते नवी दो कर महबूब मदीने वारे जी शरीयत ऐं मुस्तफा जे बारे में हुन जो अकीदो छा है इन ते वींदो कर जेकॾहिं करोड़ बद मजहब बेदीन बेअदब करोड़ ॼणा ॾाढ़नि सां वेठा हुजनि ऐं उन्हनि जे विच में हिकिड़ो आशिक़ रसूल बि ॾाढ़ी सां वेठो हुजे त उन करोड़ मां उहो हिकु आशिक़ रसूल परे खां पधरो इन जो मतलब है रुगो दाढ़ी जी गाल काने जांच जरूरी है जांच इन जो मतलब पीरान पीर ते बि कानून लगो इमाम बुखारी ते बि कानून लगो पास थिया सभई इमाम मुस्लिम ते लगो अबू दाऊद ते लगो तिरमिजी ते लगो बुजुर्गन ते लगो कलंदर ते लगो भिटाई ते लगो रोजे धणी ते लगो ये सब पास थी आया पर कानून मो गुजरिया भिटाई ते लगो कलंदर ते लगो सोने हजरत रोजे धणी ते लगो शाह सदरुद्दीन लकियारी ते लगो मखदूम नूह ते लगो गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारे ते लगो हजरत सुल्तानुल औलिया ते लगो सब पास थी आया पर अच त हेडे निहार त तोखे बुधाया रूए जमीन ते हिकड़ो एड़ो टोलो आ जेते यो कानून लगो ही सुभान अल्लाह त चओ साईं कानून ॿुधाई शरीयत जो ऐं वरी चवे तो त कानून हिक टोले ते न लगो छो छाजे करे अदा इहो कानून लागू अल्लाह जे हबीब कयो इन जे लाए त जांच कयो त मुड़स कीअं वा उन खां पोइ उन जे कठ लगो पर हिकड़ो एड़ो टोलो आ जिन जे बारे में जांच करनी कान्हे रब कुरान में पाण उनन जे लाए अगे ही चई छयो त इहे मुझे महबूब जा सहाबी पास थव पास तोखे जांच जी जरूरत नाहे
तोखे जाच जी जरूरत ना है तो बिन खे जाच कई बिन जी परख कई उते तोखे इजाजत हुई पर अल्लाह फरमायो हिकड़ो टोलो आ उनते जो कानून नथो लगे या अल्लाह छो नथो लगे अल्लाह फरमायो इन जे करे त तू जाच जे शै लाए करे थो त सच्चा हन या कूड़ा हन इनन जी जाच मा रब पाण कुरान में क़यामत ताईं बयान थो करे छड़िया त महबूब जा साहबी पास अथवा इनन जे जाच जी जरूरत आहे कुरान जो फैसलो आ अल्लाह कुरान पाक में बयान फरमायो हाने मां तो खां पुछां तो जेके मुजो अल्लाह सर्टिफिकेट दई छडे उनके केरो ना पास कंदो गलाइदो हलो उन जे बारे में जेको घटवत गलाए जेको बेअदबी करे वो कसम खुदा जो वो पाण बेअदब वा पाण इस्लाम खां खारिज आ पर मुजे महबूब जे सहाबिन जो वार वंगो न थो थी सके मुजे महबूब जे सहाबिन जो शान मथे आ अच त मां तो कुरान बुधाइंदो हला महबूब जी हदीस बुधाइंदो हला त तो जो दिल भी खुले तो जो दिमाग भी खुले सलात हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह समझो सुभान अल्लाह अब थका हो त हथ कढा कोन्यो थका वो सलात बुधायो ना आशिक वारी सल्लल्लाहु वरी वरी टियो दफो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह समझो सुभान अल्लाह अज दिहाड़ो छाजो आजो अरबा जो हाणे त खमी सजी रात में अची आसे पर ॾींहों केड़ो तवां चवंदा हो सिंधी तारीख़ मां चवां तो इस्लामी तारीख़ अज इस्लामी तारीख़ केड़ी आ कोन तो बुधा ता अंग्रेजन ता के एड़ो भुलायो जो सिंधी तारीख़ शलक के याद हो तोखे खबर बात अजो के दिहाड़े ते केड़े जवान जी शहादत जो दिहाड़ो आ न तोखे खबर कान्हे अच त मां तोखे बुधाया अजो को दिहाड़ो उन जवान जी शहादत जो दिहाड़ो आ जहीं जवान जे निकाह में खातमुल मुरसलीन मुहम्मदुर रसूलुल्लाह जा बनूर होया ज़ुन्नूरैन नूर हिक खे चइबो आ नूरैन बिन नूरन खे चइबो आ ज़ू जी माना अरबीअ में वारो आ ज़ुन्नूरैन जी माना वा बिन नूरन वारो वो केड़ो जवान आ उन जवान जो नालो हज़रत उस्मान आ जय जवान के अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ज़ाहिरी हयाती मुबारक में जन्नत जी बिशारत दिनी आ जो सुभान अल्लाह मौलवी चवंदा महबूब जे हथ में कुछ ना है मुल्ला चवंदो आ महबूब जे हथ में कुछ ना है पर ओ जट तो के केड़ी खबर वा न को तो हदीस पढ़ी आ न को तो कुरान पढ़ियो आ अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बैठो आ महबूब जो रहमत वारो दरिया हो जोश में आयो आ अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया मुझे महबूब जी नजर जंहिंजे मथा पदिया मुझो महबूब उनखे रंगे छड़ी दो अल्लाह जो हबीब उनखे इज्जत अता फरमाई दो अल्लाह जो हबीब उनखे अले केड़े मकाम ते पुजाई दो मुझो महबूब हिकड़े दिहाड़े ते कचहरी में बैठो मुझे महबूब जो रहमत वारो दरिया हो जोश में अची वयो आ जो सुभान अल्लाह
महबूब जो रहमत वारो दरिया हो जोश में आयो हदीस तो बुधाया सही हदीस वा दुनिया जे कहीं भी मौलवी के ताकत ना है जो इन हदीस के चैलेंज करे सके अल्लाह जे हबीब के जोश अची कयो रहमत वारो दरिया हो अजीब मस्ती में आ मुझे महबूब अबू बकर दे निहारे करे फरमायो अबू बकर वठो मां मोहम्मद करीम तो के जन्नत दई छलिया मुझे महबूब वरी हजरत उमर दे हारियो महबूब फरमायो अबू बकर फिल जन्नह अबू बकर जन्नतिया उमर फिल जन्नह उमर बजन्नतिया वरी महबूब फरमायो उस्मान फिल जन्नह ओ उस्मान तू बजन्नतिया सुनो अली सामो बैठो आ महबूब के दिसे तो बैठो मुझे महबूब फरमायो अली तू बजन्नतिया मुझे महबूब जे सामो हजरत तलहा बैठो आ महबूब फरमायो आ तलहा फिल हजरत जुबैर बैठो महबूब फरमायो जुबैर फिल जन्नह ओ जुबैर तू जन्नतिया हजरत सईद बिन ज़ैद मुझे महबूब जे सामो बैठो मुझे महबूब जे सामो सईद बिन ज़ैद वा महबूब निहारे करे फरमायो सईद तू वठ तो खे जन्नत अता फरमाया एक थक में मुझे महबूब मदीने वाले 10 सहाबन के हिकड़ी कचहरी में मुझे महबूब उन्हनि के जन्नत जो ताज पाराए करे ऐलान करे छडियो महबूब ॼणो त इन्हनि मुल्लनि जे नक खे वठे करे फरमायो तोखे ख़बर न है अल्लाह जन्नत बि मां मोहम्मद करीम जे हथड़नि में अता करे छॾी एक धक में वेठे मुझे महबूब 10 सहाबन के जन्नत जी बिशारत ॾिनी सुभान अल्लाह उनमें सुनो अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान हजरत अली हजरत तलहा हजरत जुबैर हजरत सईद बिन ज़ैद हजरत अब्दुल रहमान बिन औफ हजरत अबू उबैदा बिन जर्राह ये मुझे महबूब जा सहाबी एकड़े धक में मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत जी टिकट अता फरमाए छड़ी जो सुभान पर हे दे निहार मता को तो खे चवे त ये अशरा ए मुबशरह अशरह चेबो दहन के मुबशरह उनके चेबो जिनके खुशखबरी दिनी वई इसमें मफऊला दह उहे जना जिनके नबी सही जन्नत जी खुशखबरी एक महफिल में दिनी जो त मशहूर हदीस आने दहन जण ला किताबन में नालो इंदो अशरा ए मुबशरह उहे 10 खुश नसीब जवान जिनके अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जन्नत जी खुशखबरी दिनी पर रुको इते ब्रेक कान लगिया ब्रेक उन शय के लगदिया जेका महदूद हुजे मुझे महबूब जी शफाअत औ ताकत जण त अल्लाह महदूद वरी मुझे महबूब ऐलान फरमायो छातो फरमायो महबूब फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह महबूब फरमायो मुझो इमाम हसन ऐ मुझो इमाम हुसैन मुझे महबूब फरमायो ये जन्नती जवानन जा सरदार वरी मुझे महबूब भी जगह ते फरमायो अल फातिमतु सय्यदतु निसाए अहलिल जन्नह आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मुझे जिगर जो टुकड़ो फातिमतु ज़हरा जेके जन्नत जो औरतूं हन उन्हनि औरतुनि जी सरदार मुंहिंजी न्याणिया मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो रहमत वारो दरिया हो अन्या किए थो दिस जोश में अचे महबूब जी बारगाह में एकड़ो मानू आयो रोइंदो पियो अचे अची करे अर्ज कई या रसूल अल्लाह अल्लाह ताला मस मस पुटड़ो दिदो या रसूल अल्लाह वो पुटड़ो जहान छने वयो आ उन जे दुख में रोआ थो मुझे महबूब फरमायो जेके अल्लाह पुटड़ो जे औलाद अल्लाह अता फरमाए वरी अल्लाह के वापस वठे ऐ वो बानो सब्र करे अल्लाह फरमायो उन बाने के भी मां अल्लाह जन्नत अता कंदो आहे एकड़ो बियो सहाबी बैठो हो उन चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजी हिकड़ी न्याणी अल्लाह दिनी हुई नंढड़ाई में उहा भी जहान छने वई या रसूल अल्लाह उन जे लाए छा था चयो मुझे महबूब फरमायो जे जी न्याणी भी नंढड़ाई में जहान छने वई ओ सहाबी मां मोहम्मद करीम तोखे भी जन्नत जी बिशारत अता थो फरमाए छया फरसां टियो सहाबी बैठो उन अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम मां त परणियल त आया पर माखे अन्या औलाद थी कान्हे या रसूल अल्लाह माखे बि बिशारत अता फरमायो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ सहाबी परेशान छो थो थे मां मोहम्मद करीम तोखे बि जन्नत थो अता फरमाए छया चौथो सहाबी सामो वेठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेके ब पुटड़ा मरी वजन उहो बि जन्नती जो हिकड़ो पुट मरी वजे उहो बि जन्नती या रसूल अल्लाह जेको परणियल वा उहो बि जन्नती या रसूल अल्लाह मां त परणियल ई कोन्या मजो छा थींदो मुझे महबूब फरमायो तुझे लाए मां मोहम्मद करीम पाण वेठो आया यो मुझे महबूब जी ताकत वा चो छा मुझे महबूब जी ताकत वा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जन्नत विराई या मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत अता फरमाई या सब जो सुभान अल्लाह असा जो जेको उस्तादी सिलसिलो आ बे उस्ताद है कोन उस्तादी सिलसिलो हेडे हर मार में इलाही जलसन में या गाल कया पर वरी करे छड्या रूए ज़मीन ते को बेड़ो दुनिया में फिरको नाहे जेको पांजे पाण खां वठी करे ओ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तई पांजे उस्तादन जा नाला बुधाए कड़ो कड़े में नथो बुधाए सके हे फकीर सिकंदरी तो के रब जे फजल मुस्तफा जे एहसान जे सदके बुधाए तो मां फकीर पाण खां वठी करे सोने शेरे मुस्तफा खां वठी करे नबी पाक तई पांजे हर उस्ताद जो नालो तो के बुधाए सके रूए ज़मीन ते केर बि तोखे अहले सुन्नत को सवा मां रुगो पंहिंजे लाइ कोन थो चवां सुन्नी ॿुधाईंदो ख़बर न हूंदसि त उस्तादनि खां पुछंदो ख़बर पइजी वेंदसि मथे सिलसिलो किया पर रूए ज़मीन ताईं न को वहाबी तोखे ॿुधाए सघे थो छो वहाबी हाली तोखे ॿुधाईंदो हिकु नालो ॿ नाला टे नाला चार नाला पंज नाला अॻिते वञी करे हमरा खुटी पवंदो नेठ हुनखे या रसूल अल्लाह चवण वारनि जी दरगाह ते अचणो पवंदो जे ईंदो त नबी सही ते पुॼंदो जे न ईंदो त न पुॼंदो ये वीडियो रिकॉर्ड थे थी या मुझे चैलेंज आ जे कने वहाबी पाण को वठी करे नबी सही तई सभिन वहाबिन जो सिलसिलो बुधाए नथो बुधाए छो पुछो छो छो था जो पुछो न माखो छो ओ इन जे करे त अबा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घट में घट 1442 हले पियो बस 2 ॾींहनि में 43 शुरू थी वेंदो हां माना 15 सदियुनि जे उस्तादन के हे काडो आणींदा हे त पैदा ही अंग्रेज जे दौर में समझव न बा मथे तई तो वो वजे जो मुंडो पाड़ होजे जेके पैदा ही अंग्रेज जे ज़माने में थिया 100 वरियो मस थियो आ इनके अंग्रेज पैदा कयो ऐं असां आगे ता के गाल बुधाईंदा से हजरत शेर मुस्तफा गालियो बुधाईंदो ओ ता मा किन माणुन के चिड़ लगंदी साईं को मुफ्ती साहब को बड़ी घणियो थो गाल के वधाए असां ता के बुधायो अंग्रेजन हिनन के हथ सां पैदा कयो अंग्रेजन हिनन के मक्के मदीने जी हुकूमत नी है उते वेठा हाने त वीडियो अथवा मोबाइल अथवा फेसबुक अथवा अबा जडे को अल्लाह ताला जडे को रूए ज़मीन के खल्क हुआ त अल्लाह से काबतुल्लाह के बनायो त काबे जो हज कदे बि बंद न थियो आ जे कदे मानू न हा त भी अल्लाह जा मलाइक काबे जो तवाफ कंदा पर कसम खुदा जो या तारीख लिखंदी जे कदे तारीख में हे ट्रियों वरियो फिरी आयो आ जे कदे काबे के ताला हया त सुन्नन कोन हया वहा बिना कया वहा बिना या न गलायो एने मा सा चोदा गलायो असा त कोन आया इयो ही असा ता के चवंदा से अंग्रेजन हिनन के ओ इनन नीहन लाए बिहारे हे जे के हाने दी दिसो पिया ता जो अंग्रेज जो केड़ो कम सामे ता के गाल समझ में कान आई अंग्रेज ओ हिनन नीहन लाए बिहारियो त जी काबो बंद कन अबा हज घणो हे फोटो आया वीडियो आई आ इंटरनेट भरी पई हाने त कूड़ लिखे ही कोन थो अगे ता के चंदा अरे सही ये ता लाड़काणी वारा चौथा या रसूल अल्लाह डोकरी वारा बाकराणी वारा हाफिज इमाम बख्श जा मुरीद मशहूरी साईं जा मुरीद ये ता चंदा हो रोजे धनी जा मुरीद या रसूल अल्लाह का थे हाने जडे को या वीडियो आई आ इन वीडियो वहां पे जो मोह कारो करे छडियो आ सजे जहान में या रसूल अल्लाह जा नारा लगा
अदा गाल मां गलत न कई आ, मां कूड़ कोन हणंदुसि, मां ज़िम्मेदार हां पंहिंजे अखर अखर जो। इन्हनि वहाबिन खे अंग्रेज़नि विहारियो ई इन वक़्त जे लाइ हुयो त जीअं काबो बंदि थिए, इबादत 60 हज़ार माण्हू मां वटि उहा वीडियो पई आहे जेके ॾिसणी आहे, ॾिसे इंटरनेट ते पई आहे, फेसबुक ते पई आहे। 60,000 माण्हुनि वेही करे हिकिड़ी ॻाइणी आहे लुबनान जी, उन जो प्रोग्राम 60,000 माण्हुनि वेही हिक जाइ ते ॿुधो आहे। वा माई नची आहे, हिननि उन्हनि जो नाच ॾिठो आहे। 60,000 माण्हू पर निमाज़ लाइ इहो सभु लानत वहाबिन जी आहे। ओ सुन्नी तोखे मुबारक हुजे जेकॾहिं अञा बि तोखे सम्झ में न आई आहे त हक़ ते केरु आहे त हैफ़ तुंहिंजे मथे आहे। ॿुॾी मर पाणीअ जे लप में यादि रखजां, जेकॾहिं सचो आहे त या रसूल अल्लाह चवण वारो सचो। अञा मां इन मौजूद ते कोन थो ॻाल्हायां, बसि एतिरो खोड़ हाणे त हो जेको अमेरिका जो जेको सदर हो न, अमेरिका जो सदर, उन अमेरिका जे सदर जा जेके मुशीर आहिनि, उन्हनि मुशीरनि जूं अंग्रेज़ी ज़ुबान में वीडियो आयूं आहिनि जंहिंमें हो चवनि था त असां हथ सां वहाबी पाण ठाहिया, चवनि था असां हथ सां वहाबी ठाहिया। अदा मां तव्हांखे हक़ीक़त थो ॿुधायां। अबा जेकॾहिं किताब में हक़ीक़त लिखियल को माण्हू ॿुधाए बा फलाणी जॻह ते झेड़ो थियो, तूं हुन सां चवे त अड़े झेड़ो तो छो करायो, चवंदा मां झेड़ो करायो थोरी, मां तोखे ख़बर पड़ी थो इहो न बा। सो मां तोखे ॿी ॻाल्हि कोन थो ॿुधायां, जेका तारीख़ वा, जेका हक़ीक़त वा, उहा तो बयान करायां त तोखे जीअं सम्झ में अचे। ॿिए जे फ़िरके सां छेड़छाड़ कोन्हे करणी, उन सां झेड़ो कोन्हे करणो, उन सां फितनो कोन्हे करणो, उन सां फसाद कोन्हे करणो। पर यादि रखजां दूसरे को छेड़ना नहीं, अपना मजहब छोड़ना नहीं। उन्हनि जी छेड़छाड़ नाहे करणी, पर पंहिंजे अक़ीदे खे छॾणो बि नाहे, उन जे मथां मज़बूत थी करे बीहणो। इंशाअल्लाह वरी मां के बे फेरे ताके इन मौजू ते अर्ज कंदुसि। मां मोटी अचां पंहिंजे मौजू ते त मां अर्ज इहो पे कयो त मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं हिक धक में जन्नत विरहाई, उन्हनि जन्नतनि में सोणो उस्मान बि हुयो। चो सुभान अल्लाह, अञा चो ज़ोर सां सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। मुझे महबूब जे सहाबिन जो शान छा है। ओ मिठे मोहम्मद जा चार यार दिली, मिठे मोहम्मद जा चार यार दिली, अबू बकर उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा। अब आया चैन यारन के मञण वारा हो त पोइ मां सां गॾिजी चओ, है मिठे मोहम्मद जा चार यार दिली, मिठे मोहम्मद जा चार यार दिली, अबू बकर उमर उस्मानो अली, मिठे मोहम्मद जा। अबू बकर जो शान ॿुधाया त सॼी ज़िंदगी गुज़री वञे, अबू बकर जो शान कोन्हे खुटण वारो। जेकॾहिं तोखे सोने उमर जो शान ॿुधाया, सॼी हयाती खुटी वञे, उमर जो शान खुटण वारो नाहे। पर अचो त मां तोखे ॿुधाया उन जवान जो, जे जवान जे लाइ महबूब फरमाईंदो आहे त अल्लाह जा मलाइक बि सोने उस्मान खां हया कंदा। एकड़ो किताब उन किताब में मां पाण अखिन सा या गाल पढ़ी आ। हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हो, ओ सुन्नी दे खबर अली सोने के मनी दोहा या कौन मनी दोहा। अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। अली शेर खुदा तमा कुर्बान वजा, सोने अली शेर खुदा हिकड़े दिहाड़े ते मदीने पाक में मुझे महबूब मदीने वारे के अर्ज कयो आ, या रसूल अल्लाह दिल में हिकड़ो सवाल आ, पर दिल को न तो झले सका पुछा की, पर या रसूल अल्लाह अज दिल झली थम, इजाजत हुजे त सवाल कया मुझे महबूब। गैब दान नबी के खबर वा, पर महबूब चयो आ, ओ अली चओ पंजी जुबान सा जी जहान बुधे मां मोहम्मद करीम तो के फतवा ता फरमाया।
या रसूल अल्लाह सवाल इलाही हल्का सवाल सोचो था या रसूल अल्लाह केड़ो सवाल वा या रसूल अल्लाह सवाल है या त क़यामत में अव्वल हिसाब कहजो थींदो सुभान अल्लाह चो यार तोखे रोंबे तपायो आ तोखे गर्मी तपायो आ त छड उन गर्मी के अच त तोखे मदीने वठी या रसूल अल्लाह अव्वल हिसाब कहजो थींदो महबूब मदीने वारे हजरत अली ने निहारियो मुझे महबूब फरमायो अव्वल हिसाब थींदो त अबू बकर सिद्दीक जो थींदो अर्ज के या रसूल अल्लाह नतीजो छा ईदो गायबदान नबी फरमायो अबू बकर सिद्दीक न इम्तिहान में पास थी वीदो वरी अर्ज कई या रसूल अल्लाह अबू बकर खां पो कहजो थींदो मुझे महबूब फरमायो अबू बकर खां पो इम्तिहान ओ हिसाब वरतो वीदो त सोने उमर फारूक खां वरतो वीदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पो उन जो जवाब छा ईंदो उन जो रिजल्ट छा ईंदो मुझे महबूब फरमायो मुझो सोनो उमर बो उन हिसाब में पास थी वीदो हजरत अली शेर खुदा जे दिल जो धड़को जण वधी गयो पूछे पयो या रसूल अल्लाह ट्रेन पर ते जो हिसाब थी दो मुझे महबूब मदीने वाले मुस्कुराए करे फरमायो ओ अली ट्रेन पर ते तुझो हिसाब थी दो या रसूल अल्लाह नतीजो छा निकरंदो मुझे महबूब फरमायो ओ अली तू पास थी दे हजरत अली बाहू बदी करे अर्ज कयो या रसूल अल्लाह हुजण ही घुरजे पर अबू बकर को उमर को उस्मान को मां पर या रसूल अल्लाह विचते तमा नालो उस्मान जो खयो ही कोने तमा ट्रेन नंबर ते मजो नालो खयो आ त तुजो हिसाब थी तो या रसूल अल्लाह उस्मान काथे आ मुझे महबूब फरमायो उस्मान हया वारो आ मां अल्लाह के अर्ज कयो आ ओ मोजा अल्लाह उस्मान हया वारे खां हिसाब वठ जाई न आसमान ता हिसाब रब माफ करे सुभान अल्लाह अन्या जोर सा सुभान अल्लाह अन्या जोर सा अबू बकर जो भी हिसाब थे हकवा उमर जो भी हिसाब थे हकवा अली जो हिसाब थे हकवा महबूब फरमाए तो किताब लिखन था शरीयत जो कानून वा पर महबूब मदीने वारो पान फरमाए तो उस्मान जो हिसाब आही कोन को मा मोहम्मद करीम न ता हिसाब माफ कराए छयो सुभान अल्लाह जोर सा अन्या जोर सा सुभान अल्लाह उन उस्मान सोने जो मां तो के शान बुधाया मां हाने ताजो वेठो बाकरानी शरीफ में मां पारो दफो हाजिरी दिनी आई मां पारो दफो जो हाजिरी दिनी वीडियो रिकॉर्ड थे थी मां उते हाफिज इमाम बख्श के एकड़ो अर्ज करे आयो मां जलसे ते कोन पतो मां जो अर्ज पूरो थी मता भाई त मुफ्ती अब्दुल रहीम जो पुटरीअ तो गाल कयो ने मुझे मथे ते मुफ्ती अब्दुल रहीम जी दस्तार वाजे का गाल कया तो जिम्मेदारी सा तो कया मां उते अर्ज कयो आयो अन्या हित पतो ही कोने वा मुझे दिल जी मुराद पूरी थी सुभान अल्लाह ता चओ अन्या जोर सा सुभान अल्लाह अरे बाबी में सच्चा थव तू चने किए मौली साहब पड़े त चवंदो हो त बाबा ये कूड़ा मां चवा थो मां हिन जो बे अंदाज सा दांगी थो घुमाया साईं किए मां चवा तो हे चवन था अल्लाह जे वलियन ते कुछ कोन मिलंदो आ मां चवा तो बेचारा सच्चा न छो त निभागन के कोन मिलंदो आ भाग वारन के मिलंदो अब आज को चंड्रो आ तो वो पान चंड्रो आ न हसा जो तो न दो कोने वो चवन था नहीं मिलता कहते नहीं मिलता आहीने में बूथ निसबो आ जे को हुंदो आ वो नजर आईंदो आ इनन के पांजो बूथ थो नजर अचे तरह चवन था अल्लाह जे वलियन वट कुछ कोन थो मिले पर फकीर सिकंदरी चे थो त हथ वधाइण जी देर वा ॼण वारी ज़ात मुझे रब जी आ पर जे हाफिज इमाम बख्श जे दरगाह ता रब ॼारे त उन रब के अल्लाह अल्लाह पाण इहा ताकत रखी आ सुभान अल्लाह जोर सा सलात मुझे अभी बता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह वरी वरी दुरूद सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब
वल्लाह मां कुर्बान वञा सोणे उस्मान तां जो सुभान अल्लाह। मां ॻाल्हि हितां शुरू कई त जेको असांजो उस्तादी सिलसिलो आहे पूरे ओॾे हलियो वियुसि त बाबा रूए ज़मीन ते को बि फ़िरक़ो पंहिंजी सनद नथो आणे सघे सवाइ सुन्नीअ जे। असुल ॻाल्हि हीअ पई ॿुधाई मां अगारो मां बाकराणी शरीफ़ में साईं सां वेठे ॻाल्हि कई जमायत वेठी उन्हनि सां बि ॻाल्हि कयमि त असांजे वालिद गिरामी सोणे शेर मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह। अबा सोणो शेर मुस्तफ़ा याद आ विसरियो याद आ बाक़ी त पक वाजे हिकु दफ़ो शेर मुस्तफ़ा ॾिठो मरण घड़ी ताईं कोन विसरंदुसि। या ना ये विद्वान अल्लाह ताला पैदा कया तुझे सीने के मदीनो कयूं हलिया विया पंहिंजे मुल्क ते त उन्हनि जो उस्ताद हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहब दाद खान जमाली समझो सुभान। ये छोकरे हाणे तां किताब पे आंदो उन हस्तीअ जो शीयन जे अकीदन जे मुतालिक उन जो किताब लिखियल आहे पढ़ो पढ़ण जो ॾाढे रंगारो वो फरमाइंदो हेॾे निहारियो पाण फरमाइंदो त हज़रत इमाम हुसैन साईं इमाम आली मक़ाम जो जेको करबला जो वाक़ियो आहे वॾो दर्दनाक अबा दुख आहे बिल्कुल महबूब जा बचड़ा उन महबूब जे बचड़न के रेगिस्तान में बिना पानी जे शहीद करे छडियो तकलीफ आई पर हेॾे ने उस्ताद साईं मोहम्मद साहब दाद खान जमाली इरशाद फरमाइंदा अबा इमाम आली मक़ाम जो अहल बैतन में जेको वाक़ियो आहे वॾो दर्दनाक आहे पर जेकॾहिं न तुंहिंजूं अखियूं हुजनि ऐं तोखे को ॿुधाइण वारो हुजे तूं न जेकॾहिं हज़रत उस्मान साईं जे शहादत जो किस्सो ॿुधे न त सॼी उमिरि रोईंदो वरतंदे एॾो दर्दनाक वाक़ियो अब जेको मुसाफिर माण्हू आहे मुसाफिर उन मुसाफिर खे तकलीफ़ थींदी वतन खां परे सुणो इमाम हुसैन मुसाफिर एॾे ने ॻाल्हि सम्झाई माइटन खां परे मदीने खां परे ओ करबला पहुतो जेके गॾु हस उन्हनि जो तादाद बि थोरो ऐं विढ़ियो कंहिंसां यज़ीद वक़्त जो अच्छा जरूर जेको बादशाह सां विढ़ंदो बादशाह वटि ताकत आहे ज़ाहिर त इमाम साईं खे तकलीफ़ थी शहादत जो जाम नोश कयो पर हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहब दाद खान फरमाइंदा त इमाम हुसैन साईं खे तकलीफ़ थी त उन तकलीफ़ में ज़ाहिरी असबाब हुया अॻियों बादशाह हुयो मदीने खां दूरी हुई साथी घटा पर पाण फरमाइन था उस्मान साईं पाण वक्त जो बादशाह हो पाण वक्त जो बादशाह हो मानू उन जे खिलाफ निभागा इब्ने सबा जेको राफिज़िन जो वडो आ अब्दुल्ला इब्ने सबा उन फितनो खड़ो कयो सोने हजरत उस्मान गनी जे खिलाफ मानू थी पया ऐ थोड़ा मानू आ घणा कोना 300 400 मानू आ हेडे ने हार मदीने पाक में फौज तैयार बीठी वक्त जो खलीफो आ हुक्मरान आ महबूब जो मदीनो आ फौज चवे पई ओ उस्मान रुगो ही अख जो इशारो कर रुगो तू ऑर्डर जारी कर ये 400 मानू त 2 मिनटन में पी छडी दासे पर खबर थई उस्मान छा फरमाइंदो हजरत उस्मान गनी पाजे फौज के जवाब दिनो हे मुझे महबूब जो मदीनो आ इन में रत जो फुड़ो मां किरण नडी दस भले माजो पांजो सिर हलियो वने त भले हलियो वने पर याद रख जा महबूब जे मदीने में फितनो कोन कंदुस नेठ उस्मान सोने पांजो सिर त दिनो पर के तकलीफ कोन केडी अजीब गाला पाण बादशाह अमीरुल मुमिनीन हुकुम करे त फौज उनन के तहस नहस करे छडे पर न उस्मान फरमाए पे न महबूब जो मदीनो आ हिते फितनो न खपे फसाद न खपे अल्लाह जे प्यारे बाने हजरत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक आई मदीने वारे साईं ता पांजो सिर कुर्बान करे छडे हेरे ने अब तो मसइलो पढ़ियो आ केड़ो तो मसइलो पढ़ियो आ त शहीद जह हालत में शहीद थींदो क़यामत जे दिहाड़े उई उथंदो रुगो शहीद छा जेको दुनिया में मानू जेको कम कंदे सुरंदो वजाइंदे को मरी पियो तो यो क़यामत में उथंदो तो सुरंदो हथ में शराबी शराब पी मौत यो नशे में उथंदो क़यामत में सजा मिलंदस धाड़ो कंदे मुर्स मार जियो तो उन तरह उथंदो ई आहे न बुधो थव न आलिमन को कोन बुधो थव न जेको जीअं मरदो ई उथंदो एक गा
बी गाल त शहीद जो रत जाथे जाथे किरंदो यो आलिमन को मसइलो ॿुधो त शहीद जो रत जाथे जाथे किरंदो उहा जाइ शहीद जे लाइ क़यामत में अल्लाह वट शाहिदी ॾींदी बनी में किरियो बनी शाहिदी ॾिनी भित ते किरियो भित शाहिदी ॾिनी जिथे बि किरियो ये ॿई ॻाल्हियूं सम्झव हिकु त जेको चए हालत में मो उन हालत में उथंदो नंबर 2 शहीद जे लाइ जिथे रत किरियसि उते शाहिदी उहा शइ ॾिनी हेॾे निहार जेकॾहिं इहो कानून आहे त तोखे ख़बर आहे सोणे उस्मान गनीअ जी शहादत क़ुरान पढ़ंदे थी आहे ऐं उस्मान गनीअ जो रत क़ुरान जे मथां किरियो आहे इन जो मतिलबु आहे उस्मान जॾहिं क़यामत में उथंदो त क़ुरान जी तिलावत कंदो उथंदो ऐं क़ुरान रब वटि शाहिदी ॾींदो त उस्मान शहीद कंहिंजे लाइ बनी शाहिदी ॾींदी कंहिंजे लाइ तलवार शाहिदी ॾींदी पर रब मिठे जो क़ुरान शाहिदी ॾींदो रतो न ते किरियो तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे सोणे साईं क़ुरान जी तिलावत पे कई उन तिलावत जे दौरान अची करे गर्दन लॻी आहे मथां तलवार लॻी आहे उहो क़ुरान सॼो भिॼी वियो सॼो रत मुबारक सां मां क़ुर्बान वञा उस्मान जे शान तां क़यामत में जॾहिं उथंदो त क़ुरान जी तिलावत कंदो उथंदो ऐं क़ुरान अल्लाह खे अर्ज़ु कंदो मुंहिंजा अल्लाह इहो तुंहिंजो सोणो उस्मान मुंहिंजी तिलावत कंदे शहीद थियो आहे अरे उस्मान तो हिसाब त रब जे हबीब अॻे माफ़ करे छॾियो आहे उन उस्मान जो शान तोखे छा ॿुधाया पर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी ॾिहाड़ा जेके मदीने पाक में हुया सोने उस्मान जा आख़िरी ॾींहुं जेको शहादत वारो आहे अरणी इन अरणी वारे ॾिहाड़े ते मदीने पाक में सोने उस्मान साईं ख्वाब ॾिठो जो सुभान अल्लाह बस ये आखिरी गाल तो ॿुधायां सवा कलाक मांखे थी वियो आहे मुंहिंजे लाइ तकीर तव्हांजे लाइ बेतरी खोड़ आहे सिक में तव्हांखे छॾियां त वरी जीअं वरी गॾु कम खे हलायां मूंखे रोज़ हलाइणो हूंदो तो थरे चल में अॼु जलसो ॿुधो आहे मुंहिंजो रोज़ जलसो हेॾे जागो था उस्मान साईं ख्वाब काथे ॾिठो जो मदीने में कुझु छो त मदीने मोकिलियांव काथे वरी जोर सां चओ हे जेके बीठा आहिनि इहे बि सुन्नी आहिनि न पोइ चओ न मदीने में चओ मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा गंज ॿिया काॾे कबा है गंज ॿिया काॾे कबा जे तो जहिड़ो गोहर मिले थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे चओ थो तुंहिंजे दर चओ न थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर लोक सां गलो मां पाड़े मेल देवे रहा कहीं बे कुंडेड़िया ने कखाओ घर अदेवे रहा छा कंदे रोज़ शब अगियां अखिल जे रोज़ ए अतहर जे तो
घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे माल थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह। सिक मौका अड़े सिक खां सवा कुछ अथई कोन। तू चवंदे त यार वज़ीफ़ा पढ़ंदुसि छा कंदुसि कुछ थींदो पर मां चवां थो न हिकु दफ़ो सॾु कर महबूब खे पर कर सिक सां ॾिस त कीअं थो महबूब करम। हाणे ॻाल्हि यादि अची वई आहे मां तक़ीर यादि करे कोन ईंदो आहे पने ते लिखी पोइ मुफ्ती साहब फरमाईंदो आहे जेको ही मथो लहंदो आहे उहो ई ॿुधाईंदो। हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो उन जी आदत ई दरगाह ते जेके माण्हू ईंदास ओधर खणी माण्हुनि खे खाराईंदा। महिमान मड़ो अचेस पोइ खाराईंदो पोइ पैसा न हूंदास पोइ ओधर खणंदो ओधर खणी करे उन्हनि खे खाराईंदो। इहो वाक़ियो हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी लिखियो आहे। मौलाना फरमाए तो कर्जी थी अस इलाही अब जागो था कर्जी थी अस इलाही हिकड़े दिहाड़े ते कर्जी आयो उन ची करे चेस त क़िबला पैसा दे ची वेहो वरी बियो कर्जी आयो ची पैसा दे ची वेहो टियों कर्जी आयो ची पैसा दे ची वेहो सभनी के विहारींदो वियो तां त 50-60 खां वधीक मेहमान कर्जी अची गॾु थिया पाण बुजुर्ग कंधो हेठ कयो वेठो आ चुप कयो वेठो आ त उन्हनि जे विच में हिकिड़ो ॿार थाल में कई बिस्कुट का अहिड़ी शइ मिठी विकणण जे लाइ होको अची करे ॾिनई। उन बुजुर्ग उन ॿार खे ॾिठो उन ॿार खे ॾिसी करे चई अबाया जेका शइ वारो थाल अथई इहो सॼो थाल वेठल में विरहाए छॾ। वो बारड़ो हो न बारड़े उहे थाल खे विराए छॾियो। बारड़े बुजुर्ग ने निहारे करे चयो पैसा दे पैसा बुजुर्ग चुस वेहो पर बारो काडो समझे बार जो न पैसा दे बुजुर्ग चवेस वेहो बारो समझे कोन पियो गाल के त करब कीअं खड़बो आ हो त केश ते वेचारो हथो हथ नक ते हिरल होयो हुन खे न गाल जी खबर ई कान ही बुजुर्ग चवेस वेहो हो चवे पैसा दे बुजुर्ग चवेस वेहो हो चवे पैसा दे ता त उन बार वठी करे रीहा कयूं वठी करे रड़ियो कयो अखिन मां हुन जे गोढ़ा ऐं नीर जी करे वड़ा एडो एडो रुनो जेके बि माण्हू वेठा हा उन्हनि सभिनी जे अखियुनि मां पाणी वहण शुरू थी वियो आहे। सभु परेशान थी विया हे अजीब क़िस्म जो बुजुर्ग वाजो ॿार खे पैसा नथो ॾे ऐं ॿार खे रोवारियो थई बुजुर्ग कंधो हेठ कयो वेठो आहे। अञा 2 मिंट मस गुज़रिया हिकिड़ो माण्हू आयो अची करे पैसनि जी थही अची करे बुजुर्ग जे कदमनि में रखई। बुजुर्ग उहे सॼे जमायत कर्ज़नि खे चया वा खणो पंहिंजा पैसा सभिनी खे विराए करे ॾिनई उन ॿार खे ॾिनई कर्ज़नि खे ॾिनई सभिनी खे ॾिनई। हिकिड़ो माण्हू उथी बीठो आहे चई सही इहा करामत अॻे छो न ॾेखारी हुई छाजे करे इहा करामत अॻे असां कोन ॾिठी एॾनि माण्हुनि खे तो गॾु कयो गॾु करण खां पोइ इहे पैसा तो वटि कंहिं नमूने सां अचड़ा हुया या बिना घुरे जे अल्लाह तोखे अता कया त अॻे छो न कया। उन बुजुर्ग हिकिड़ो जुमिलो चयो बुजुर्ग चयो अबा अल्लाह ॾींदो त आहे पर उन जे लाइ घुरणो इन ॿार वांगुरु रोइणो अचे वत तॾहिं बि अल्लाह दर खोले करे अता कंदो आहे। अल्लाह ॾींदो आहे पर इन ॿार वांगुरु रोइणो सिखो। अल्लाह ॾींदो आहे पर तव्हां रुन कोन पे तव्हां पे चयो ॾे 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 रुगो चपन सां पे चयो हिन बचड़े ॿारड़े खे ख़बर कान ही हिन वठी कूहा कई कीका कूका कयूं वठी रड़ियूं कई ओ मुंहिंजा अल्लाह महिरबानी कर मौलवी मुंहिंजा पैसा तो खायूं वञे। अल्लाह इंतजाम अहिड़ो कयो ओ बानड़ो हेॾे निहार मां इहा ई ॻाल्हि कयां थो महबूब खे सॾु कर भले हिकु कर पर सिक सां सॾु कंदो कर बिना सिक जे न कंदो।
वो तू करे चवंदो है न साईं मां सद कया कुछ कोन थो थे परेशान थींदो है बुजुर्गन ते वियो हाफिज साहब ते मौलवी साहब तू त चवे तो त हिन पंथ जे विच में मजो कम थियो मां त सालन खो वयो हम जो हाफिज साहब कम कोन कयो मां चाह तो यार तू आ सिक खड़ी वन त हाफिज तो ते मेहरबानी जरूर कंदो तो जो कम भी थींदो सिक खां सवा कुछ भी कोन थई मोजा बंद मोजा भाव अदड़ा अजीज या गाल याद रखजा अज आयो हां त सिक सा आयो बिना सिक जे बिना सद जे रोइण जे अमड़ बुबो थन्यो कोन दीदिया अल्लाह वाहिदुल कहार के राजी करनो थई बिठे मोहम्मद के राजी करनो थई त महबूब के या रसूल अल्लाह चई करे सिक सा सद कंदो गाल समझ में आई या न जेके समझ में आयो सुभान अल्लाह चई हाने गाल बस आखिरी मा के या करनी याद हजरत सोने उस्मान जिंदूरैन मदीने पाक में आखिरी दिहाड़े ते ख्वाब सोने उस्मान गनी रोजो रखियो आखिरी दिहाड़े ते रोजे में शहीद थी उस्मान जिंदूरैन ख्वाब छापियो दिसे ख्वाब में तो वांगुर बन्नी कोन पियो दिसे तो कड़ कोन पियो दिसे हजरत उस्मान जिंदूरैन ख्वाब में बिन्नी जहान जे सरदार मोहम्मद अरबी जो दीदार कयो स्वादो ऐ साहिब सचा तो सांफजुल फताह जो देहो सब दानी अथई शाफि तो शाहन शाह जो लगो शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुझी दाह जो औसिनी या सैयदा या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर हाल तो सातह धड़ी आगे गया एहसान ही जो तई अफदे तो मुल्की दाद कर दया नहीं तारीफ तुझी थो करे सारह सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजिज़ अकुल इंसान ही औसिनी या सैयदा रसूल या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर जालो जाती जिक्र तुझो आहराहत रूह के सैयदा सलवात तुझी ने अलब अंदोह के दर्द दूरी कर दफो कढ रंज दिल जे रोह के सोन जी सफरो थिया पारस लगे जिया लोह के औसिनी या सैयदा रसूल या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर सोनो उस्मान ख्वाब में महबूब के डिठो महबूब मदीने वारो आयो महबूब फरमायो ओ उस्मान मां मोहम्मद करीम पान तुझी मदद लाए हली आयो हां ओ उस्मान जे करे चवे तमा मोहम्मद करीम तुझी मदद कया औ इनन दुश्मनन के नेस्त नाबूद करे छया जे करे ओ उस्मान इहा गाल कबूल अथई या ही गाल कबूल अथई जो रब तो के शहादत जे इफ्तारी अची करे मां मोहम्मद सा जन्नत में गड करे ओ उस्मान तो के छा मंजूर हुआ मां तुझी दुनिया में मदद कया इनन के खत्म कया तुझी मदद थे मसलो हल थी वजे या उस्मान सोना मां छा अची करे माना महबूब के खबर वा उस्मान रोजाए तो
ओ उस्मान छा केड़ो सौदो मंजूर थई उस्मान अखिन मां गोड़ा गाड़े करे अर्ज कयो या रसूल अल्लाह हिन बेवफा दुनिया फानी दुनिया में रहणो कोन्हे ओ अल्लाह जा हबीब मंजी दिल चवे थी त अजो को रोज़ो तो मोहम्मद करीम सा अची करे जन्नत में गड्ढो खोलिया मुझे महबूब फरमायो ओ उस्मान तोखे मुबारक हुजे तो शहादत कबूल कया ये तोखे शहीद कदा मां मोहम्मद करीम हाने जन्नत में तुझे लाए बाहूं खोले करे बीठो आया इंतजार कया तो अच त ओ मुंजा यार गॾजी वेही करे इफ्तारी भी कयो हूरन जे विच में वेही करे तू पंहिंजो रोज़ो खोल जा जोर सा सुभान अल्लाह जो अञा जोर सा सुभान अल्लाह जो यो उस्मान जो शान आ जो उस्मान जिंदू रहे नखे मुझो महबूब फरमाए ओ सोना उस्मान जन्नत में मां मोहम्मद तो जो इंतजार करे मदीने पाक में चयो तमाम आखिरी गाल पर वरी याद अची वई मदीने में आयो नुकर मानू अची परेशान सोने उस्मान जा 100 उठ शाम मुल्क को आया भर जड़ी मतलब मदीने पाक में पहुंचा हजरत उमर साईं जे खिलाफत जो वक्त जागो पिया उमर साईं जे खिलाफत जो नुकर आयो मानू परेशान 100 उठाया अची मानू गड थिया ओ उस्मान सस्तो अनाज दे गनी हो गनी 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 मां तो दुआ तो गुराम मौला इन सोने उस्मान जे सगे सदके हर कट्टर सच्चे सुन्नी के गनी शाहूकार करे मां दुआ गुरिया सच्चे सुन्नी लाए वहाबी जे यार शिये जे यार ला याद रखजो सच्चे सुन्नी ला गुरी मौला ता के शाहूकार करो आमीन त चोया एडो इश्क सा जलसो कयो दा जे कने एकड़ो ग्राउंड डो होजे ग्राउंड सिधो होजे त मजो थी आमीन त चो हाफिज मदद बेचारे हाफिज आहे अले हाफिज पे निकरे हाफिज मदद साहब एडी मेहनत करे तो तमा के मुखे भी घुराए तो बड़ी तकलीफ थे थी गर्मी आ मौसम आ जमानो आ जेडी ता के तेडी मा के इंसान हो सभई पर यार बेचारे के शाबाश जो महबूब जे शान बुधण जे लाए ता परवानन के मौको ॾियारे तो एड़ा भलारा घुराए करे तमा के महबूब जो शान बुधरा हथ मजबूत कयो इन जा हथ मजबूत कयो इन सा तावन कयो त जी हे तमा के एड़ा भला जलसा बुधाई दो रे एरे रे हजरत उमर साईं जे जमाने में आयो डुकर मानू अची परेशान थे आयो उस्मान असा के यो अनाज दे पर सस्तो दे अने मानू बेचारा सोच में हा सुनो उस्मान अनाज सस्तो इंदो हजरत उस्मान चो ता सा सौदो कंदो सौदो चयो सही केड़ो सौदो पाण फरमायो तमा समूरा मदीने वारा मां उस्मान जे लाए दुआ कयो ए 100 उठ मदीने वारन ता कुर्बान हन मुफ्त में सब खणी वजो रुगो तमाम जे लाए दुआ कयो हजरत उस्मान 100 उठ मदीने वारन में मुफ्त में विराए छया एकड़ो सहाबिया ओ रात जो सुतो आ त दिसे त महबूब मदीने वारो तकड़ो काने वने पयो जो सुभान अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक महबूब जे कठवा ए जी को मानु तकड़ो हले कारे कम हुजे ये महबूब तकड़ो हले पयो उन सहाबिया रो कयो या रसूल अल्लाह बिछोड़े खा वठी करे वहां जी ज़ियारत कान थिया या रसूल अल्लाह एडे अरसे खा पोय अजो वहां जी ज़ियारत नसीब कया काडे तकड़ा था वञो हेडे रे हार मुझे महबूब फरमायो अल्लाह जन्नत में उस्मान जी शादी हूरन सा रखी या वन्या थो जन्नत में उस्मान जी शादी में शिरकत करण अर्ज कई या रसूल अल्लाह यो उस्मान के की रुतबो मिलियो जो जन्नत में अल्लाह से उन जी शादी सजाईया तू मोहम्मद करीम उन शादी में शिरकत लाए वनी पयो विहाम में वनी पयो मुझे महबूब फरमायो त अज सुबह जो उस्मान 100 उठ मदीने वारन में खैरात कया है उन जे सदके अल्लाह जन्नत में उन जी शादियों विहाम रखियो सुभान अल्लाह जोर सा जो अन्या जोर सा सुभान अल्लाह
अड़े जंजो विहां शादी वलीमो अल्लाह जन्नत में रखे महबूब मदीने वारो उन काज में शिरकत करे उन उस्मान जे शान सां केरो पुजी नथो सके उन उस्मान जो शान रब जुल जलाल बुलंद कयो आ इन जे करे असां सुन्नी तोखे छा चवंदा अबा लाउड वारा आवाज वधाए तो जो छो छा घुटजी वा सुभान अल्लाह जोर सां अजा जोर सां सुभान अल्लाह असां सुन्नत जमात वारा छा चवंदा हूं असां चवंदा हूं बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इश्क होवैता चल मदीने अकल होवैता चल मदीने एक तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा अब महबूब जे यारन जी यारी कबूल जेके कबूल आ वो हथ मथे करे आई हथ मथे करे सब चओ हक चार यार अन्या अन्या चओ वरी चओ हक चार बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इश्क होवैता चल मदीने वे तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे अल्लाह ता समरे जा बेड़ा पार कंदो अल्लाह से मां मिस्कीन जी हाज़िरी कबूल फरमाइदो अल्लाह से हज़रत शेर मुस्तफा जा दर्जात बुलंद फरमाइदो अल्लाह से मुफ्ती साहब जे फैज़ के क़यामत ताईं जारी सारी फरमाइदो अल्लाह से तमा सभिनी जी असा जी हाज़िरी कबूल फरमाए जो बुद्धो उनते अमल कयो बद मज़हबन को परे भजो महबूब जे सहाबे महबूब जे अहल बैतन जे बेअदब सा यारी न रखो संगत न रखो अल्लाह से तमा जा बेड़ा पार फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उठी भी हो तो सलात